ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन खे नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आहियूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करियां थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सबई चओ जय भागवत महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे नाए स्कंद जे 8 अध्याय जे बे भाग में ॾिठो हो त राजा आहक जो पुट सगर ओरो रखेश्वर जी कृपा सां सतन ही दीपन जो धर्म में प्रजा पालना सां राज करे थो। ऐं तंहिं बाद अश्वमेध यज्ञ करे शाम करण नाले गौरव पंहिंजो छॾे थो, जंहिंखे इंद्र चोराए वञी कपिल देव मुनि जिते वेठे तप कयो, उन जे पोयां लिकाए ॿधी आयो। राजा सगर पंहिंजे 60,000 छोकरनि खे उन गोरे खे ॻोल्हण वास्ते मोकिलियो। जॾहिं उन्हनि 60,000 छोकरनि उन गोरे खे कपिल देव मुनि वटि पातो, तॾहिं हिननि चयो त ही मुनि हिन गोरे खे चोराए आयो आहे, हाणे ॿुधायो त हिन खे कहिड़ी सेखत ॾियूं। जॾहिं कपिल देव मुनि जो ध्यानु उन्हनि जे गौर ऐं शोर सां भंग थियो, तॾहिं कपिल देव मुनि पंहिंजी क्रोध भरी नज़र सां उनखे ॾिसी 60,000 छोकरनि खे उते जलाए छॾियो। ऐं तंहिं बाद राजा सगर पंहिंजे पोटे अंशुमान खे पंहिंजे 60,000 चाचनि खे ॻोल्हण वास्ते मोकिले थो। ऐं अंशुमान जॾहिं ॻोल्हींदो अची कपिल देव मुनीअ जे आश्रम ते पहुतो, तॾहिं उन गोरे खे ॾिसी कपिल देव मुनीअ खे स्तुति करे वेनती कयई। ऐं तंहिं बाद कपिल देव मुनि उन खे उन जे 60,000 चाचनि जी ॻाल्हि ॿुधाई ऐं चयई त तूं ही गौरो खणी वञ, बाक़ी हिननि जो उद्धार गंगा जल जे छुअण सां थींदो। सबई चओ जय श्री कृष्णा। तंहिं बाद अंशुमान अची इहा ॻाल्हि पंहिंजे ॾाॾे राजा सगर खे ॿुधाए थो, ऐं राजा सगर संतोष धारण करे कुझु वक़्तु राज करण खां पोइ अंशुमान खे राज गद्दी ॾेई पाण जंगल में वञी हरिअ जो ध्यानु करे मुक्त पदवी पाए थो। सबई चओ जय श्री कृष्णा। अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे नाए स्कंद जो 9 अध्याय शुरू करे रहिया आहियूं, जंहिंजो नालो आहे मृत्युलोक में गंगा माता जे अचण जी कथा। श्री सुखदेव जी चयो त हे राजा परीक्षित, राजा अंशुमान राजा सगर जे पोटे केतिरनि ई ॾींहंनि ताईं धर्म अनुसार प्रजा पालना करे राज कयो। तंहिं खां पोइ पंहिंजे पुट दिलीप खे राज गद्दीअ ॾेई पाण पंहिंजे चाचनि जी मुक्तीअ वास्ते गंगा जी जो तप कंदे मृत्यु खे प्राप्त थी वियो, पर गंगा जी प्रसन्न न थी। केतिरनि ॾींहंनि खां पोइ दिलीप बि गंगा जी जे अचण वास्ते तप करणु लॻो। उन इच्छा में हिन बि तन त्यागियो, पर गंगा जी दर्शन न ॾिनो। दिलीप जो हिकिड़ो पुटु भागीरथ हो। जॾहिं हिन छोकरनि सां खेॾण वक़्तु ॿुधो त मुंहिंजो पीउ ऐं ॾाॾा गंगा जी जे अचण वास्ते तप कंदा कंदा मरी विया, पर गंगा जी न आई, तॾहिं भागीरथ प्रण कयो त पहिरियां ई मां गंगा जीअ खे आणे पोइ राज गद्दीअ ते वेहंदसि। इहो निश्चो करे हू वन में हलियो वियो ऐं ॾाढे प्रेम सां ध्यानु लॻाए कठिन तप कंदे गंगा जी जी स्तुति करण लॻो। तॾहिं गंगा जी प्रसन्न थी स्त्री रूप में दर्शन ॾेई खांयसि पुछियो त ए भागीरथ, ॿुधा त छा खपई। भागीरथ गंगा जीअ खे ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो, खेसि दंडवत प्रणाम करे वेनती कई त हे माता, मुंहिंजा वॾा कपिल देव मुनीअ जे क्रोध सां जली भस्म थी विया आहिनि, तंहिं करे तव्हीं मृत्यु लोक में अचो
ऐं जॾहिं उन्हनि जे हॾियुनि ऐं रख खे अची स्पर्श कंदा तॾहिं संदन मुक्ति थींदी। सभई चओ जय गंगा माता। इहा ॻाल्हि ॿुधी श्री गंगा जी चयो त ए भागीरथ, मूंखे मृत्यु लोक में अचण ते ॿिनि ॻाल्हियुनि जो सिंसो थिए थो। हिकिड़ो त आकाश मां किरण वक़्तु पृथ्वी मुंहिंजो छो ऐं ॿार सही न सघंदी, जेको अहिड़ो प्रतापी ऐं बलवान हुजे जो मुंहिंजे जल जो ज़ोर पंहिंजे बदन ते सही सघे। ऐं ॿी ॻाल्हि हीअ आहे त पापी ऐं अधर्मी माण्हू मुंहं में सनानु करे मुक्ति पाए वैकुंठ ॾांहुं वेंदा ऐं उन्हनि जे पापनि जो भार मुंहं में रहंदो। जे तूं उन्हनि ॿिन्ही ॻाल्हियुनि जो उपाउ करीं त मां अची सघां थी। इहो ॿुधी भागीरथ चयो त ए जगत तारणी, मां श्री महादेव खे वेनती करियां थो, उहो तोखे पंहिंजी जटाउनि में जलींदो ऐं हरि भक्तनि, तपस्वियुनि, रखेश्वरनि, मुनेश्वरनि, साधन ऐं महात्माउनि जे सनानु करण सां पापियुनि ऐं अधर्मियुनि जे सनानु करण जो पाप तोखे न लॻंदो। इहा ॻाल्हि मञी गंगा जी उतां खां अंतर्ध्यान थी वई ऐं भागीरथ वञी श्री महादेव जी जो तप ऐं ध्यानु करणु लॻो। जॾहिं श्री महादेव जी प्रसन्न थी खेसि दर्शन ॾेई खांइसि पुछियो त ए भागीरथ, छा खपई? तॾहिं भागीरथ दंडवत करे वेनती कई त हे महाप्रभु, मां पंहिंजे वॾनि जे तरी वञण जे लाइ श्री गंगा जीअ खे मृत्यु लोक में अचण लाइ वेनती कई हुई। तॾहिं श्री गंगा जी चयो हो त जेको उन्हनि जो भार संभाले सघनि त हू अची सघनि थियूं। तंहिं करे मुंहिंजी वेनती आहे त तव्हीं पहिरियां ई श्री माता गंगा जीअ खे पंहिंजी जटाउनि में धारण करियो त पोइ उन जी बाक़ी थोरे ज़ोर खे पृथ्वी सही सघंदी। सभई चओ जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे नाएं स्कंद जे नाएं अध्याय जो पहिरियों भाग संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम। राधे राधे।